त हींअर पेश आहे बेत कहाणी। शी छो दर खड़काए? ॾिस माई, पाड़े में था रहूं, कुछ हया धार। हर 2 महीने थी पाड़ो बतलाई, सभई पाड़े वारा तुंहिंजी शिकायत था कनि। हाँ हाँ, तू चई छा थो? मुझसे बकवास करण वारो तू कह रही? सोचे समझे ॻाल्हाईंदो कर। ज़बान दराजी सुठी ॻाल्हि न आहे, कुझु पाण ते कंट्रोल कर। पैसो 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 सभु कुझु न आहे हूंदो। मां चवई थी मूंसां वधीक बकवास न कर। हल हल ता जे ॿीहर तो हिते आयो आई न त अहिड़ी कंदी सही जो सॼी ज़िंदगी यादि कंदे। सच ॾाढो कौड़ो थींदो आहे, रुगो मां न, सॼो पाड़ो तो तुंहिंजूं दाऊं करे। ऐं हल हल सुञाणा सॼे पाड़े खे, सॼो पाड़ो तो दाऊं करे। पुट ता ठीकु आहे, मां वञा थो, पर मूं वारो पुटु न तो हटायो। उन सां त मां जुठ कंदुमि ई कंदुमि, पर तूं पंहिंजो ख़ैर न सम्झजांइ। हले ख़ैर न सम्झजांइ। हा पुट ते कंट्रोल कोन अथसि, हलियो आहे वीचारो मूंखे धमकियूं ॾियणु। पाण वॾा मसीत जा कख आयो, सम्झो अलाए छा था। भाॻ कंहिं जाइ जा रांदसि ईंदसि वेंदसि पंहिंजी मर्ज़ी सां। ॾिसां तव्हां छा था कयो मूंखे। चइबो इहे ॻाल्हियूं? हाँ यार, मां मूंखां 2-3 साल वॾी आहे, इन करे मां हुनखे चई नथो सघां कुझु बि। पर यार शिकायतूं जा अंबार लॻी विया। हाणे तूं हीअं कर, वक़्तु कढी हुन वटि वञ ऐं खेसि सम्झाए। थी सघे थो तुंहिंजी ॻाल्हि मञे ऐं बाज़ अचे। ख़ुदा करे ईअं थिए, आहे पंहिंजे ख़्याल वारी। पर यार असल में हुन जो बि ॾोह न आहे। नंढपण में पीउ मरी वियुसि, हुन मां हुनखे पोरियो करे पालियो त सही, पर हुन मां धारियुनि मर्दनि खे पंहिंजे घर में आणींदी हुई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, घर जो असरु त ॿार ते थींदो न। माउ जे मरण खां पोइ त ॼणो आज़ादु पखी थी वई ऐं वञी थिएटरनि में कमु करणु लॻी। एतिरे क़दुरु जो वञी फिल्मी स्टूडियो वसाईं ऐं केतिरनि फिल्मुनि में कमु कई। तोखे त ख़बर आहे यार, फिल्मी दुनिया केॾी ज़ालिम। पोइ त साईं हूअ कंहिंजी ॿुधंदी न हूंदी? न नी, कंहिंजी बि न ॿुधंदी हुई। कहिड़ी शइ जी कमी हुन वटि? कार, बंगलो, पैसो। बसि यार हुन में ॿी हिकु पिट पई, जुआ खेॾणु लॻी। वञ जुआ खेॾंदी हुई? ऐं ॿियो न त, हूअ बि पाड़े जी दादागिर। मजाला जो केरु हुन सां ॻाल्हाए सघे। असली हुन जो हया खाई वठंदी। इन करे त पाड़ो बि कक हूंदो हुअसि जो हर 2 महीने पई घर मटाईंदी हुई। हाणे तूं हीअं कर, वञी तूं मिलेसि, सम्झाएसि, मतां का ॻाल्हि सम्झ में अचेसि। कोशिशि कयां थो, लॻे मुश्किल थो ॾाढो। मां साद काफ़ी ॾींहं थी विया हुआ, सोचमि तोसां मिली अचां। ॾाढो सुठो कयई। अम्मा जे मरण खां पोइ हर को मुंहुं मटे वियो आहे। तो बि त चण छॾे ॾिनो।
छा कजे मां साहब, वक़्त जे रुख रवाज खे ॾिसणो थो पवे। ऐं तो बि त वञी फिल्मी दुनिया वसाई न। छा कयां, बुख मरां हा। है हिते पीठे जो हरको आहे, किरे जो केर बि कोन्हे। सच थी चई मां साहब, हाणे त प्यार बि मतिलब जो वञी रहियो आहे। सचा इंसान, सचा रिश्ता वरली के मिलंदा। ॾिस, सभु कुझु सम्झी बि थो। वाह मासात वाह, पोइ बि मयारियूं थो ॾी। न मां साहब, मयारूं ॿियूं कोन्हनि, पर कुझु माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॾाढो परेशान करे छॾियो आहे। सोचियमि तोखे सम्झायां। माण्हुनि खूहनि जा वात खे बंदि त कोन कया आहिनि, जेको वणे पिया चवनि। मासात, मां कंहिंजो खावां त कोन थी। हा मां साहब, पर पंहिंजी उमिरि ॾिस। अजय लोक जे वता ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजो त शर्म खां कंधु ई छुकी थो वञे। ॿिनि वेलनि जी मानी त खपे न। केरु आहे जेको मतिलब खां सवा कंहिंजी परघोर लहे? एतबार करी न, लोक मां लिहाज़ ई ख़तमु थी वियो आहे। नफ़्सानी ख़्वाहिशूं ऐं माल जी मेड़ उन्हनि जो ईमान थी वियो आहे। ॾिस, मां हिकिड़ी त न आहियां। पर लोक सां गॾु तूं छो थी लहवारी वहीं? छा तोखां अलस्त बि रब्बकुम जो आवाज़ विसरी वियो आहे? पढ़ियल लिखियल आहीं, सुहिणी सेबती आहीं, ज़िंदगी जा ॾींहं अजाए विञाए छॾी। कंहिंसां शादी करे घड़ो वसाए रब जी इबादत करी हा त केॾो न ख़ुशि हुजी हा। ही बेचैनी, ज़हन में फतूर, शैतानी वसवसा, इन्हनि ॻाल्हियुनि में काढ़ो रस। सच तो चई, मूं मां जे मरण खां पोइ दुनिया जे वहिंवार ऐं हर चमकदड़ शइ खे सोन सम्झो। पर हाणे ख़बर पई अथमि त हर चमकदड़ शइ सोन नाहे हूंदी। मां भोरी हुयसि, अॼाण हुयसि। मां पंहिंजा सुनहरी ॾींहं कूंदर में गुज़ारण बजाए कंध में गुज़ारिया। माउ पीउ जे दुख में गारण जी बजाए मूं ज़िंदगी जी ख़ुशियुनि में खारण जी कोशिशि कई। हाणे सॼी ज़िंदगी जो हिसाब थी कयां न, त जवाब में ज़ीरो ई थो मिले। इहो ई त मां बि तोखे ॿुधाइण आयो आहियां त कतण वारनि ॾींहंनि में तो कतियो कोन। चवंदा आहिनि त जवानीअ जो हिकु सदो कुराड़प जे 100 सदनि खां बहितर आहे। मासा मूंखे हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾींदी? कहिड़ो सवाल? तो फिल्मुनि में कमु कयो आहे, उते जेको तव्हांखे किरदारु मिलंदो आहे, डायरेक्टर जे चवण मुताबिक़ पोइ पाण खे हुन किरदार में ज़म करे गुम थी वेंदा आहियो त जीअं हुन किरदार में हक़ीक़त जो रंग भरिया। ईअं न? हा। ऐं हाणे उन मंज़र खे यादि कर जॾहिं काइनात जो रब पंहिंजी सॼी मख़लूक खां हिसाबु वठंदो
ऐं पोइ जॾहिं तुंहिंजो वारो ईंदो ऐं तोखां पुछाणो थींदो त छा तूं उते कंधु खणी सघंदीअ? से तो वेही विञाया कतण संदा ॾींहं अर्ट ओॾी न थिए हो अला भोरी भोरी असीं कंधु खणंदीअ कीअं अंगण अजीबन जे। असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।